असांजे मुआशरे में अमूमी तौर ते इहो सवाल थींदो आहे त अहलुल बैत केरु आहे। ऐं असांजे मुआशरे में असांजे ज़हननि में इहा ॻाल्हि मशहूरु कई वई आहे त अहलुल बैत जे अंदरि सिर्फ़ु 4 शख़्सियतूं आहिनि: सैयदना अली, सैयदना हसन ऐं हुसैन ऐं सैयदा फातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा। बसि इहे 4 अहलुल बैत आहिनि, इन्हनि खां अलावा ॿिया अहलुल बैत न आहिनि। क़ुरान और हदीस जी रोशनी में असां अॼु इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कंदासीं त अहलुल बैत में केरु शामिल आहे। ऐं अहलुल बैत कोई हिकिड़ो नंढड़ो ख़ानदान कोन्हे को। अहलुल बैत हिकु वसी ख़ानदान आहे, वसी। सभ खां पहिरियां अहलुल बैत में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं क़ुरान जे रूह सां 21वें सिपारे जो आख़िरी हिसो ऐं 22वें सिपारे जो शुरू वारो हिसो। 21वें पारे जो आख़िरी हिसो ऐं 22वें सिपारे जो शुरू वारो हिसो सूरह अहज़ाब आयत नंबर 28 खां वठी करे 34 ताईं। आयत नंबर 28 खां वठी करे 34 ताईं अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारनि खे मुख़ातब कयो। ऐं उन जे विच में ई इहा आयत आहे, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ए अहलुल बैत, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खां पलीतीअ खे परे कयो आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे मुकमल तौर ते पाक साफ़ करे छॾियो आहे। हाणे इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे ख़िताब कयो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारियुनि खे। 22 ज़मीरूं जमा मुअन्नस मुख़ातब जो इस्तेमालु थियल आहे। घणियूं? 22। 1 न, 2 न, 3 न, 4 न, 5 न, 6 न, 22 ज़मीरूं जमा मुअन्नस मुख़ातब जो इस्तेमालु करे रब्बुल आलमीन ॿुधाए छॾियो त हिन में ख़िताब कंहिंखे आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी। जमा माना घणा? सवली सिंधीअ में सम्झायो। मुअन्नस माना औरतुनि लाइ। जमा मुअन्नस मुख़ातब जूं 22 ज़मीरूं रब्बुल आलमीन बयान फरमाए। इहा ॻाल्हि असांखे सम्झाए छॾी त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं अहलुल बैत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारनि में शामिल आहिनि। त इन में त कोई शक न आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं अहलुल बैत में शामिल आहिनि। ऐं जिते बि क़ुरान मजीद में अहल जो लफ़्ज़ आयो आहे, अहल जो लफ़्ज़, उते अमूमी तौर ते घरवारी मुराद वरिती वई आहे। जिते बि अहल जो लफ़्ज़ आयो आहे उते अमूमी तौर ते छा मुराद वरितो वियो आहे? घरवारी। पहिरीं दलील सैयदना लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो रब्बुल आलमीन कयो। सूरह आराफ आहे, आयत नंबर 83। रब्बुल आलमीन फरमायो, फ़अनजयनाहु व अहलहु इल्ला इम्रअतहु कानत मिनल गाबिरीन। असां लूत अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि निजात ॾिनीसीं ऐं उनजे अहल खे बि, उनजे अहल खे बि। हाणे माण्हू छा सम्झो त अहल में मुराद सभु अची विया न, लेकिन रब्बुल आलमीन अॻिते फरमायो इल्ला इम्रअतहु, अहल में मुराद घरवारी न सम्झो, उनजी घरवारीअ खे निजात ॾिनीसीं। मतिलब छा? पहिरियों मुतबादिल इल ज़हन में जेका जल्द अचण वारी ॻाल्हि हुई त शायदि लूत अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि निजात मिली वई, उनजी घरवारी खे बि निजात मिली वई। अहल अची वियो न, त माण्हू सम्झंदा इहो त घरवारीअ खे बि निजात मिली वई। रब्बुल आलमीन फरमायो इल्ला इम्रअतहु, हिते घरवारी शामिल न आहे। इहो मतिलबु सम्झायो। सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो कयो रब्बुल आलमीन। सूरह यूसुफ आयत नंबर 25। जॾहिं बादशाह ऐं उनजी घरवारी खे ॾिठो, घरवारीअ खे बादशाह ॾिठो त हू दरवाज़े मां निकिरी आयो। फौरन घरवारीअ इल्ज़ाम हयो, क़ालत मा जज़ाउ मन अराद बिअहलिका सूअन। उन शख़्स जी जज़ा ऐं सज़ा छा आहे जेको तव्हांजे अहल सां बुराईअ जो इरादो करे। हाणे हिते अहल में मुराद कहिड़ी? घरवारी। क़ुरान मजीद में अमूमी तौर ते जेको लफ़्ज़ अहल इस्तेमालु थियो आहे उन में मुराद छा वरितो वियो आहे? घरवारी मुराद वरिती वई आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरो कयो। सूरह क़सस आहे, आयत नंबर 29। रब्बुल आलमीन फरमायो, फलम्मा क़ज़ा मूसा अल-अजल वसार बिअहलिही आनस मिन जानिबि तूर नारन क़ाल लिअहलिही इम्कुसू इन्नी आनस्तु नारा। जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो अजल, पंहिंजो वक़्तु पूरो कयो, कंहिं वटि? सोरे वटि। त
त ससु सहुरे जी ख़िदमत करणु करे इहो बि जाइज़ आहे, इहो बि इस्लाम में सम्झो। सहुरे जी ख़िदमत घणी कई मूसा अलैहिस्सलाम 10 साल 10 साल ख़िदमत कई। उन खां बाद में हुन पंहिंजी धीअ मूसा अलैहिस्सलाम जे निकाह में ॾिनो। इहो मसइलो बि सम्झण जो आहे। बहरहाल इहो ॿियो टॉपिक आहे त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम उहो पंहिंजो वक़्तु पूरो करे ऐं पंहिंजी घरवारी क़ुरान मजीद छा लफ़्ज़ इस्तेमालु कयो वसार बिअहलिही ऐं पंहिंजे अहल खे वठी करे निकिता। हाणे हिते अहल न औलाद आहे, न धीउ आहे, न पुटु आहे, न पीउ माउ आहे, सिर्फ़ु छा आहे घरवारी सां। उते रब्बुल आलमीन छा फरमायो वसार बिअहलिही ऐं पंहिंजे अहल खे वठी निकिता। अहल में मुराद केरु आहे? घरवारी। वरी अॻिते रब्बुल आलमीन फरमायो आनस मिन जानिब तूर नारन त मूसा अलैहिस्सलाम तूर पहाड़ जी तरफ़ बाहि खे महसूसु कयो, सर्दीअ जी राति हुई। त क़ाल लिअहलिहिम कुसू पंहिंजी घरवारीअ खे वरी चयो, वरी रब्बुल आलमीन छा लफ़्ज़ इस्तेमालु कयो अहल, त पंहिंजे अहल खे चयो त तव्हां हिते बीहो इन्नी आनस्तु नारा मां बाहि थो ॾिसां। त क़ुरान मजीद में अमूमी तौर ते जिते बि लफ़्ज़ अहल इस्तेमालु थियो आहे त उन मां मुराद छा वरितो वियो आहे? घरवारी। त नबी अलैहिस्सलाम जे बारे में बि जिते बि अहले बैत लफ़्ज़ इस्तेमालु थींदो उते नबी अलैहिस्सलाम जूं घरवारियूं ज़रूर ब ज़रूर शामिल थींदियूं। अञा ॿी दलील क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहीम अलैहिस्सलाम जो तज़किरो कयो। इब्राहीम अलैहिस्सलाम खे औलाद न थी। जॾहिं उमिरि रसीदा थी विया त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्ता मोकिले करे औलाद जी ख़ुशख़बरी ॾिनी त तव्हांखे औलाद थियण वारो आहे। त घरवारी जॾहिं इहा ख़ुशख़बरी ॿुधी त हुनखे ताजुब अची वियो, ताजुब हैरानगी थी। त सैयदना बल्कि फ़रिश्तनि चयो क़ालू तअजबीन मिन अम्रिल्लाहि रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत। छा तव्हां अल्लाह जे मामले मां ताजुब कयो था? तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत हुजे, तव्हांजे मथां अल्लाह जी बरकत हुजे ऐं अहलुल बैत। त हिते बि मुराद कहिड़ी? घरवारी। फर्द वाहिद आहे जंहिंजी तरफ़ इशारो आहे। केरु आहे? इब्राहीम अलैहिस्सलाम जी घरवारी। लेकिन लफ़्ज़ रब्बुल आलमीन कहिड़ो इरशाद फरमायो? अहल। त जिते बि क़ुरान मजीद में लफ़्ज़ अहल आयो आहे उते अहल में मुराद केरु वरितो वियो आहे? घरवारी वरिती वई आहे। त इहे कुझु दलील हुया। उन खां बाद में तफ़सीर जी तरफ़ अचूं था। तफ़सीर हिन आयत जी तफ़सीर में सभ खां पहिरियों कौल तर्जमान क़ुरान सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा जो कौल आहे। तफ़सीर इब्न कसीर में हिन आयत जी तफ़सीर हेठों ॾिसो। फरमाइनि था नज़लत फी निसाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासतन। हीअ जेका आयत आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इहा फरमाइनि था नबी अलैहिस्सलाम जी घरवारनि जे बारे में ख़ुसूसी तौर ते नाज़िल थी आहे। इहा आयत कंहिंजे बारे में नाज़िल थी आहे? नबी अलैहिस्सलाम जी घरवारनि जे बारे में। सैयदना इक्रिमा रहिमहुल्लाह क़ुरान मजीद जा मुफ़स्सिर आहिनि। फरमाइनि था मन शा बाहलतुहु अन्नहा नज़लत फी अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको शख़्स चाहे त मां उन सां मुबाहिलो करण जे लाइ बि तयारु आहियां त इहा आयत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारनि जे बारे में नाज़िल थी आहे। हिकिड़ो हूंदो आहे मुनाज़रो, हिकिड़ो हूंदो आहे मुबाहिलो। मां हक़ ते आहियां त तूं पहिरियां मरी वेंदे, जेकॾहिं तूं हक़ ते आहीं त पहिरियां मां मरी वेंदुमि। मुबाहिलो कयो अची करे। त फरमाइनि था जेको शख़्स चाहे त एतिरो बि मां हुनखे चैलेंज करण जे लाइ तयारु आहियां त इहा आयत ख़ुसूसी तौर ते नबी अलैहिस्सलाम जी घरवारनि जे बारे में ई नाज़िल थी आहे। इमाम इब्न तैमिया रहिमहुल्लाह पंहिंजी किताब मिनहाज सुन्नत नबविया जे जिल्द नंबर जे सफ़ा नंबर 76 में फरमाइनि था अन्न हाज़िहिल आयत तदुल्लु अला अन्नहुन्न मिन अहलिल बैत व इल्ला लम यकुन लिज़िक्र ज़ालिका फिल कलाम माना। फरमाइनि था हीअ आयत दलालत थी करे, हीअ आयत वज़ाहत थी करे त नबी अलैहिस्सलाम जूं घरवारियूं अहलुल बैत में शामिल आहिनि। मुकम्मल तौर ते हीअ आयत दलालत थी करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं कंहिं में शामिल आहिनि? अहलुल बैत में शामिल आहिनि। ऐं शियनि जी मशहूर तफ़सीर कुमी जे अंदरि जॾहिं इहा आयत
नाज़िल थी, सुन्नी किताबनि में भी इहा रिवायत मौजूदु आहे त इहा आयत नाज़िल थी कंहिंजे घर में। मां पोएं जुमे में बि ज़िक्र कयुमि त हिन आयत हिन हदीस हिन आयत जी तफ़सीर में जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली, सैयदना हसन, सैयदा फातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे चादर में दाख़िल कयो, इन रिवायत खे बयान करण वारी केरु आहे? सैयदा आयशा रज़ियल्लाहु। फज़ीलत कंहिंजी आहे? अहलुल बैत जी। उनखे बयान केरु थो करे? उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला। ऐं इहा आयत नाज़िल थी सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे घर में। इहा आयत नाज़िल किथे थी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल मोमिनीन सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे घर में मौजूद हुया त इहा आयत नाज़िल थी। त उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा पुछो, या रसूल अल्लाह, ए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां बि अहलुल बैत में आहियूं? फ़क़ाल अबशिरी या उम्मे सलमत इन्नकी इला खैरिन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा, तव्हां ख़ुशि थी वञो, तव्हां ख़ैर ई ख़ैर ते आहियो। मतलब छा? तव्हां ऑलरेडी अॻ में ई अहलुल बैत में शामिल आहियो ई आहियो, तव्हां ख़ैर ऐं ख़ैर भलाई ते मौजूदु आहियो। तफ़सीर क़ुमी सफ़ो नंबर 544, हिकु जिल्द जे अंदरि तफ़सीर मौजूदु आहे। सही बुखारी जे अंदरि 3369 हदीस नंबर, जिते असां दुरूद इब्राहिमी पढ़ंदो आहे। मां तकड़ में दलाइल ज़िक्र कयां थो। सही बुखारी में 3369 हदीस नंबर, जिते असां दुरूद पढ़ंदा आहियूं न, दुरूद इब्राहिमी, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। इहो मुकम्मल दुरूद इन हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अज़वाजिही व ज़ुर्रियतिही। ए अल्लाह रब्बुल आलमीन, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रहमत नाज़िल फरमाए, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जे मथां रहमत नाज़िल फरमाए, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद जे मथां रहमत नाज़िल फरमाए। त हिन दुरूद में त वाज़े थी वियो त अहल मुराद केरु आहे? पैगंबर जूं घरवारियूं बि आहिनि। अहल मुराद केरु आहे? पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद बि आहे।